जी अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? उम्मीद है तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां जेको टॉपिक हूंदा उहो शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारे जा कुझु जेके मशहूरु बैत आहिनि उन्हनि जी सम्झाणी खे ॾिसंदासीं। ऐं सुभाणे जेको असांजो लेक्चर थींदो उन में असां सिंधी ग्रामर वारो जेको पोर्शन आहे उन में ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ आहिनि, पार्ट्स ऑफ स्पीच, उन्हनि खे ॾिसंदासीं। उन्हनि मां जेके अहम अहम आहिनि ताकी असांजो जीअं हिकिड़ो सवाल जेकॾहिं उन्हनि मां अचे त उहो थी वञे कवर। बाक़ी अॼु असां शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारो, वरी पोइ सचल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, सचल सरमस्त आहे, इन्हनि जी जेका बि शाइरी आहे उन्हनि जा अहम अहम जेके आहिनि शेर आहिनि। असल में जेतिरे क़दुरु तव्हां हाणे पढ़ी बि आया आहियो काज़ी कादर जी शाइरी जी जॾहिं असां एक्सप्लेनेशन कई त हिकिड़ी न थोरी ख़बर पइजी थी वञे त हिन जो घणो लाड़ो काॾे आहे, त पोइ बैतनि खे सम्झणु, बैतनि मां अंदाज़ो लॻाइणु त हिन जो मौज़ू कहिड़ो हूंदो, हिन में छा चवण वारा, उहो आसान थी थो पवे। थोरो तव्हां हुन ते गौर फ़िक्र कंदव, थोरो हुनजी भञ ड्राह ड्रूह कंदव त तव्हांखे आसानी सां उहा ख़बर पइजी वेंदी त हिन में छा जेको आहे उहो समायल आहे, कहिड़ो सबक़ु समायल आहे। हाणे मां पहिरियां बि तव्हांखे चयो हुयो त मुंहिंजी जेका सिंधी में 80 खां प्लस मार्कूं अचनि पियूं, त मुंहिंजो जेको पंहिंजो ज़ाती का उन वक़्तु उन में जॾहिं असां पेपर ॾिनासीं का मां वटि एॾी नॉलेज न हुई का। मां ईअं नथो चई सघां त मां हर हिकु टॉपिक पढ़ियो ऐं जेकॾहिं शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारे ते बैतनि जी सम्झाणी लिखी हुअमि त मूंखे सॼनि जी जेका आहे सम्झाणी ईंदी हुई, उन्हनि जे बैतनि जा में जेके इस्तेमालु थियल लफ़्ज़ हुआ उन्हनि जी माना ईंदी, हर शइ लिखी। न न, पूरा ई सारी जो हुयो एॾो को ख़ासि कोन हो, पर इहो त हिकिड़ो फन आहे लिखण जो, त कीअं माना तव्हां हुनजी अॻिली जी दिलि खटो। हाणे मां हिकिड़ी जॻह ते नेट ते ई पढ़ी रहियो हुउसि शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारे जो, छो त हिकिड़ो टॉपिक जॾहिं असां प्रिपेयर था कयूं त उहो मुख़्तलिफ़ हंधनि तां हुतां हुतां सर्च करे हिकिड़ो उन खां पोइ वञी करे मुंहिंजी त इहा ई स्ट्रेटेजी आहे त उन खां पोइ मां प्रिपेयर कंदो आहियां। हिकिड़ी जॻह ते मूंखे बहितरीन जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारे जो माना तारीफ़ जो लिखणु, मां उन जा कॉपी करे वर्ड लिखिया आहिनि हिते, सेम लिखिया आहिनि। या मुंहिंजी, मां पहिरियां बि ॿुधाए चुको आहियां त मुंहिंजी इहा हैबिट आहे, आदत आहे त जिथे लफ़्ज़नि जो बहितरीन इस्तेमालु हूंदो आहे उहो मां नोट करे रखंदो आहियां। मां जॾहिं पेपर ॾींदो हुउसि त उन वक़्तु ईअं कंदो हुउसि मोबाइल में व्हाट्सएप ते पंहिंजो पाण ॾेई पंहिंजे नंबर ते ई उहे शयूं उहे नोट करे वर्ड उते सेंड करे छॾींदोसि ताकी हिकिड़ो महफ़ूज़ रहे मूं वटि। हाणे थोरो असां तारीफ़ इहो ॾिसो, तव्हां हिन मां सिर्फ़ु इहो तव्हां जज करिणो आहे त कहिड़े तरीक़े सां शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारे ते आयो आहे ऐं हुनजो तारीफ़ करायो अथई। उन खां पोइ असां बैतनि जी सम्झाणी ॾे हलूं था। शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारो सूफ़ियुनि, बुज़ुर्गनि ऐं औलियानि जी वादीअ महराण जी धरतीअ ते हूअं त खोड़ सारियूं शख़्सियतूं जनम वठी चुकियूं आहिनि, जिन जे कौल, फ़ैल ऐं किरदार तोड़े अज़मत उन्हनि शख़्सियतुनि जी जग मशहूर शोहरत ई आहे। पर उन्हनि जे आला किरदारनि सबबि ख़ुदि सिंध धरतीअ खे बि उन्हनि ते फ़ख्रु रहियो आहे। अहिड़नि अज़ीम ऐं आला मर्तबे वारनि इंसाननि में हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह जो शुमार बि थिए थो। ॾिसो कहिड़ो न बहितरीन जेका आहे उहा शुरूआति करे पोइ आयो त शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारे ते सिंध धरतीअ खे बि उन्हनि ते फ़ख्रु रहियो आहे। बहितरीन जेको आहे उहो जुमिलो हिते इन माना हिन में जोड़ जक कई आहे। शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारो शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जा तड़ ॾाॾा हुआ। शाह करीम पंहिंजे दौर जो अज़ीम ऐं साबरीन दरवेश बुज़ुर्ग तोड़े सिंध जे वॾे अवाइली शाइर तौरु पिणु सुञातो वञे थो। हाणे हेसी ताईं हे जेको लिखियल हो उतां ई मां खयो, जेको हुन लेखक जेको बि हुयो हुन ते जंहिं टाइप करे रखियो आहे इहो हुनजो। हेठां वरी मां पंहिंजी हिकिड़ी लाइन ठाती सिर्फ़ु हुनजी ॼम खे, मिसाल हुनजी तारीख़, जीअं असां पैदाइश जी तारीख़ उनखे मां लिखण जे लाइ। सिंधी अदब जो चासर ऐं सिंधी अदब जो विहाऊ तारो, लक़ब रखंदड़ बुल्डीअ वारो शाह अब्दुल करीम। हाणे बुल्डीअ वारे खे मां पहिरियां आंदो आहे, माना तव्हां करे था सघो। बुल्डीअ वारो शाह अब्दुल करीम लाल मोहम्मद उर्फ़ अल्लाह शाह जे घर में 20 शाबान 944 हिजरी ते जनमु वरितो। थोरो अंदाज़ो तव्हांखे थी वियो हूंदो त कीअं मिसाल तव्हां कंहिंजे ॼम जी तारीख़ वग़ैरह उहे कीअं था लिखी सघो। हाणे हे ब्रीफली नालो शाह अब्दुल करीम, नालो हुयुसि वलद लाल मोहम्मद उर्फ़ अल्लाह शाह हुयो। ॼम 944 हिजरी यानी कि 1538 ईसवी, वफ़ात 1032 हिजरी ऐं जेका आहे ईसवी में 1623 ईसवी
अंग ये तव्हांखे सिंधी में लिखणा अथव पेपर में, इहो नोट कजो। कॾहिं बि इंग्लिश वारा न लिखिजो, हे न लिखिजो 15 1538 इहे न लिखिजो, इहो कुर्ब कजो। अंग जेके बि लिखो ये सिंधी लिखो। हा अलबत्ता सफ़ा अचनि ई कोन था इहे लिखण, त पोइ बि मजबूरी आहे, वरना ही अंग जेके सिंधी आहिनि उहे इस्तेमालु ज़रूरु कजो। ऐं इन जो तव्हांखे वॾो उहो जेको आहे न उहो नोट कंदो इम्तिहान चेक करण वारो, ऐं इन जो जेको जेकॾहिं तव्हां सिंधी इहा ई था इस्तेमालु कयो त तव्हांखे सुठियूं मार्कूं ॾींदो। ॼम जो हंधु मटियारी, अदबी दौर कहिड़े दौर जो रहियो? अरगोननि जे दौर जो हुयो, ऐं अरगोननि जे दौर जो वॾे में वॾो शाइर हुयो शाह करीम बुलड़ीअ वारो। लक़ब त सिंधी अदब जो चासर आहे, सिंधी शाइरी जो विहाऊ तारो आहे, शाह अब्दुल लतीफ़ जो मुबशर आहे। ठीकु आहे। हाणे माना शाह अब्दुल लतीफ़ जो मुबशर छो था चवनिसि त छो त शाइरी जेका आहे उहा तिर्ज़ जेका आहे उहा हू बहू शाह अब्दुल लतीफ़ वारी तिर्ज़ हिन जी शाइरी में आहे शाह लतीफ़ खां त पहिरियां जो आहे। ख़ैर हाणे हिते जेको आहे सिंधी अदब जो चासर, हाणे जेफरी चासर, हालांकि इहे जेके बि ॻाल्हियूं लिखूं था असां इहे सिंधी जे लिटरेचर जे लाइ काराइतियूं आहिनि। इंग्लिश लिटरेचर जॾहिं ॾिसंदो त जेफरी चासर आहे, उन छा कयो हुयो त जेफरी चासर खां पहिरियां जेका बि शाइरी कई वेंदी हुई उन्हनि जो मौज़ू हूंदो जेके बहादुर नाइट्स हूंदा न, बहादुर हूंदा, वेढ़ाक हूंदा हुया, उहे जंगनि ते वेंदा ऐं उन्हनि जी जंगनि ते बेस्ड शिवलरी जेका हूंदी उन्हनि जी बहादुरी उन्हनि ते बेस्ड हूंदी। इहे वार्स जीअं वार ऑफ ट्रायल थी हुई, उन ते जेके इलाही सारी पोइट्री कई वई, त उन्हनि जा मौज़ू उहे हूंदा हुआ, उहे हूंदा या हूंदा जेके सुपर नेचुरल फोर्सिस आहिनि जेके अफेक्ट कंदियूं आहिनि इंसान ते, उहे मौज़ू हूंदा हुआ पोइट्री जा। यानी जेफरी चासर उहो हुयो जंहिं इन शाइरी खे इतां कढी करे, इन मौज़ूअ खां कढी करे हिकिड़ो सोशल मौज़ू ते आंदो हुयो। समाज में ॿिया समाज जा जेके पर्सपेक्टिव आहिनि, सोशल जेके इशूज़ आहिनि, उन्हनि ते तव्हां शाइरी कयो। ऐं इन जे करे क्लासिकल माना सिंधी अगरि असां इंग्लिश लिटरेचर जो क्लासिकल वारो पहिरियों शाइर चऊं त उहो जेफरी चासर चई था सघूं। पर हाणे तव्हां ऐं शाह करीम खे असासी शाइर ऐं ॿियो असासी यानी बुनियादी शाइर इहो बि चयो वञे थो, ऐं क्लासिकी शाइर पहिरियों बि चयो वञे थो। पर ॾिसो त छा शाह करीम बुलड़ीअ वारे खे जेफरी चासर असांखे चवणु घुरिजे या असांखे काज़ी कादन खे जेफरी चासर चवणु घुरिजे? काज़ी कादन जे लाइ त हिकिड़ी ॿी निस्बत बि हिकिड़ी अहिड़ी ठहे थी पई जेफरी चासर सां। मिसाल जेफरी चासर हुयो न, उन वक़्त जा जेके 3 एम्पेरर्स हुया, बादशाह हुया जेके रूल करनि पिया हुकूमत, उन्हनि जी 3 एम्पेरर्स जी लाइफ में माना उन्हनि जी पीरियड में रहियो आहे, यानी 3 पीरियड्स उहे ॾिठा अथई। अचो काज़ी कादन बि 3 जेके आहिनि हुक्मरान ॾिठा आहिनि। शाह बेग अरगोन आहे, उनजो पुटु आहे, उनजी दौर ॾिठो अथई। ऐं ॿियो जेको आहे पहिरें दौर जो जेको आहे उन में जेको आहे उन में समन जे दौर जो उन में बि जेको आहे न हुक्मरान ॾिठो आहे। यानी 3 हुन बि ॾिठा आहिनि, 3 हुन बि ॾिठा आहिनि। ऐं काज़ी कादन या जेको हुननि खे पंहिंजी शाइरी जेका हुई जेके माना किस्सा हूंदा जेके जंग जीअं सूमरनि जूं गुजरनि सां जंगियूं थियूं, उन्हनि जंग जे मौज़ूअ ऐं बहादुरी जी ख़ुशामद वारी पोइट्री खे कढी करे काज़ी कादन हिकिड़ो ॿियो रुख ॾिनो हुयो। हालांकि ठहे बिल्कुलु काज़ी कादन ते जेफरी चासर जेकॾहिं असां काज़ी कादन खे चऊं त बिल्कुलु ग़लति न थींदो। पर जॾहिं हिन खे काज़ी कादन जो डॉक्टर अल्लामा मोहम्मद दाऊद पोटे हिन खे जेको आहे शाह करीम बुलड़ीअ वारे खे जेफरी चासर सॾियो आहे पहिरियां। जॾहिं जेफरी चासर हिन खे सॾियईं, उन वक़्तु काज़ी कादन जा एतिरो स्क्रीन ते न आयो हुयो, उन जी शाइरी एतिरी स्क्रीन ते न आई हुई त माना जंहिं मां अंदाज़ो लॻाइजे त हिन खां पहिरियां बि जेको आहे हू शाइर को अहिड़ो आहे जेको हिन खां बि मथे हुयो। ख़ैर हीअ थोरी जेका आहे ब्रीफ, हाणे असां चवंदा पंहिंजे उनवान ते जेको आहे बैतनि जी सम्झाणी। मशहूर बैत आहे शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जो, जेको तव्हांजे दरसी किताबनि में बि शामिल आहे त मूरख मूर न ॿुझणा, हेॾां होॾां कन, कटर जनी अखियुनि में से कीअं पिरी पसन। ऐं ॿियो तव्हांखे
थोड़ो ज़हन में हुजे त इहे सूफ़ी शाइर बि रहिया आहिनि, माना सूफ़ियुनि ते असां इलाही जेको आहे पहिरियां तबसरो करे चुका आहियूं। हाणे हिते थोड़ो तव्हांखे सम्झणो पवंदो, जेकॾहिं ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना अची वई त असांखे इन में सम्झण में बिल्कुलु जेका आहे उहा ॾुखियाई न थींदी। मूरख, मूरख यानी के बेवकूफ़, जेके सम्झ न आहिनि, जिन में बेसम्झ आहिनि, बेवकूफ़ आहिनि, बेसम्झ आहिनि, सम्झनि नथा। मूर न ॿुझणा, मूर यानी कॾहिं बि न, चवंदा न मूर न वेंदे तूं त हितां, माना कॾहिं बि न वेंदे, कॾहिं बि न। मूरख, मूर न, बेवकूफ़ कॾहिं न, ॿुझणा यानी के सम्झणा, बेवकूफ़ माना कॾहिं बि न आहिनि सम्झणा। हुननि जी इहा आदत आहे, हुनखे केॾो बि सम्झायो, केॾी बि हक़ जी राह ॾेखारियो, केॾो बि सच चओ हुननि खे, पर उहे सच खे माना लवाईंदा सच ॿुधण खां। ऐं पोइ छा कंदा आहिनि, जॾहिं सच ॿुधायो न उन्हनि खे, त पोइ हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं करे, टाणा माणा करे, हिक कन खां ॿुधी ॿिए खां कढण जी लवाईंदा आहिनि। उहो ई शाह अब्दुल करीम बुरड़ीअ वारो त चवे थो, हेॾां होॾां हू कनि, यानी पोइ हेॾां होॾां जी ॻाल्हियूं, हेॾां होॾां जा एक्सक्यूज़िस, लेम एक्सक्यूज़िस ॾींदा, अहमियत न ॾींदा। त जेके तव्हांखे सम्झ जी ॻाल्हि कई वई आहे उन ते अहमियत न ॾींदा, उन ते कन न ॾींदा, उन ते ध्यानु न ॾींदा, माना उन्हनि जी इहा आदत बणिजी वई आहे। कटर जनी अखियुनि में, हाणे कटर जेको आहे उहा हिकिड़ी जेका न सख़्तु शइ हूंदी आहे। जॾहिं तव्हांजे मोटर साइकिल ते या बाइक ते तव्हां जेकॾहिं सफ़र कयो था पिया, कॾहिं कॾहिं अखि में न जेके सख़्तु शइ पइजी वेंदी आहे, को कंहिं शइ जो छिलको पइजी वियो त ॾिसो अखि केॾी माना सुजी वेंदी आहे ॻाढ़ी, ऐं नज़र बि उन मां सही न पवंदी आहे। पर हे जेको न शाह अब्दुल करीम तस्मील जो ॾाढो माहिर आहे। असां पहिरियां बहस करे चुका आहियूं त तमसीली शाइरी कहिड़ी आहे, यानी ॻाल्हि हिकु हूंदी आहे, उन में मक़सदु ॿियो समायल हूंदो आहे। कटर जनी अखियुनि में, जन अखियुनि में इहा जेका सख़्तु पइजी वई आहे। ऐं ॿियो कटर लफ़्ज़ हिते जेको इस्तेमालु थियल आहे उहो बदगुमानी लाइ आहे। बदगुमानी अखियुनि में यानी के अंदर में, जन जे अंदर में बदगुमानी आहे, जन जे अंदर में हसद आ, साड़ आ, कीनो आ, तसुब आ। से माना उहे से कीअं पिरीअं पसंद, पसंद हाणे पसंद माना ॾिसनि, कंहिंखे ॾिसनि, पिरी खे ॾिसनि। ऐं पिरी केरु आहे, हिते इन जो इशारो ख़ुदा ॾांहुं आहे, ख़ुदा खे ॾिसनि। हाणे ख़ुदा खे असां कीअं था ॾिसी सघूं, ख़ुदा खे महसूस कनि, माना जंहिंजे दिलनि में बदगुमानी हूंदी उहो ख़ुदा खे महसूस न करे सघंदो, ख़ुदा ताईं ख़ुदा खे पसे न सघंदो, पसे यानी ख़ुदा खे हासिल न करे सघंदो। वरी ख़ुदा खे हासिल कीअं कजे, त इन ते बहस असांजो भलो थींदो, इनशाला तव्हांखे मां ॿुधायां थो, ठीकु आहे। बहरहाल हवालो, हाणे हवालो पहिरियां मां हिकु हवालो या ॿ हवाला पाण लिखिया आहिनि, बाक़ी अॻिते तव्हां पाण ठाहींदव। मूरख माना बेसम्झ, बेसम्झ, बेअकुल, बेअकुल, जन खे सम्झ न हुजे। जी जी, इहो त मां ॿुधायुसि, ठीकु आहे। हाणे हवालो ॾिसो, हवाले लिखण जो तरीक़ो, ही बैत शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जो आहे। शाह साहब अरगोन दौर जो वॾे में वॾो शाइर हो। संदन खे हाणे पहिरियां हवाले में त असांखे सिर्फ़ु इहो ॾिसणो हूंदो आहे त हे बैत आहे कंहिंजो, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हांखे किताब जी ख़बर बि हुजे त कहिड़े किताब मां वरितो आहे त उहो बि लिखो, जेकॾहिं न आहे त बि तव्हांखे शाइर लिखणो आहे त हे कहिड़े शाइर जो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हां उन शाइर जे लाइ थोरी घणी इंफॉर्मेशन लिखी था सघो। हाणे इते तव्हां हिन शाइर जी जेको बैत मथे लिखियल आहे इन बाबति, यानी इन खे हिते खोलणो न आहे। मां इहा सिट हिनजे करे थो चवां, तूबा जेके तव्हां अटेम्प्ट कयो आहे पोयो सुवाल, उन में तव्हां हवाले में तशरीह जा लफ़्ज़ खणी आया आहियो, उहे न आहिनि खणणा, उहे तशरीह वारा, उनखे राज़ खे खोलणो त तव्हांखे सम्झाणी में आहे न। हवाले में बसि इहो आहे त तव्हां शाइर जे लाइ थोरो घणो एक्सप्लेन करे था सघो, थोरी घणी ॼाण ॾेई था सघो। ऐं ॿियो हिन जी जेका हैयत आहे, हिन बैत जी जेका हैयत आहे, जेका जोड़ जक आहे, उन जे बाबति थोरो लिखी था सघो। मिसाल, ही बैत, अच्छा ही बैत बि तव्हां लिखो, हिते ॿी शइ बि लिखी था सघो, ॾिनल बैत। कॾहिं कॾहिं असां जेकॾहिं मथे तव्हां उहो बैत नथा लिखो त पोइ ही बैत न लिखिजो पेपर में। जीअं हाणे मथे त मुंहिंजो लिखियल आहे न, मूरख मूर न ॿुझणा, जेकॾहिं तव्हां हुते पंहिंजी कापी ते उहो
नथा लिखो, बैत सॼो नथा लिखो, त पोइ ही बैत इस्तेमाल न कजो। ॾिनल बैत शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारे जो आहे। शाह साहब अरगोन दौर जो वॾे में वॾो शाइर हो ऐं संदन खे सिंधी अदब जो चासर ऐं सिंधी अदब जो वेहाउ तारो पिणु चयो वेंदो आहे। फनी जोड़ जक जे मुताबिक़ ॾिनल बैत हिंदी छंद विद्या जे उसूलनि मुताबिक़ दोहे जे तिर्ज़ ते ठहियल आहे। हाणे इहे असां पोइ ते करे पढ़ी आया आहियूं त दोहो छा आहे, सोरठो छा आहे, त इनशाला तव्हांखे उहा सॼी ख़बर ॼाण यादि हूंदी। ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना तव्हां उते ॾेई था सघो, ॾियो त बहितर आहे, प्लस पॉइंट आहे। इहे साॻी जेके मां ॿुधायोसि, मूरख, बेवकूफ़, मूर माना कॾहिं बि न, ॿुझणा, सम्झणा, कटर, अखि में पयल तमामु सनड़ी शइ, या वरी बदगुमानी, हसद, साड़, कीनो, तसब, पसण यानी कि ॾिसण या महसूस करणु। हाणे सम्झाणी ते था अचूं। अच्छा, सम्झाणी ते अचण खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधायां त हिते जेका मां सम्झाणी लिखी आहे त उहा तव्हांखे पेपर वारे हिसाब सां न आहे। ईअं सम्झो हिते आउटलाइन अथव, आउटलाइन खे मां एक्सप्लेन कंदुमि, बाक़ी हाणे सम्झाणी तव्हां हिकिड़ी जीअं पेपर वारे हिसाब सां उहा तव्हांखे ठाहिणी आहे। हाणे मिसाल पहिरीं सिट में जेको मूरख, मूर न ॿुझणा, हेॾां होॾां कनि, पहिरीं सिट में बेवकूफ़ ऐं ना सम्झ माण्हुनि जी आदत बयानु थियल आहे। माना इन बैत में उनजी आदत बयानु थियल आहे। हूअं चवणी बि आहे न, तव्हां लिखी था सघोसि, या चवणी बि आहे त बेवकूफ़ सां बहस न करणु घुरिजे, या अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं तव्हांखे ॿी का चवणी यादि आहे त उहा तव्हां लिखी था सघोसि, जंहिंमें माना कंहिं बेवकूफ़ सां ना सम्झ सां बहस करणु माना पंहिंजी जेका आहे न उहा चवंदा आहिनि त इज़त विञाइण आहे। मिसाल अहिड़े तरीक़े सां बहस न करणु घुरिजे बेवकूफ़ सां, यानी कि जॾहिं बि तव्हां उन सां कंदो त तव्हांखे उहे हद क़िस्म जा जेके आहिनि उहे कंहिं महिल ॻाल्हि हेॾां जी होॾां, होॾां जी होॾां एक्सक्यूज़ पिया कंदा। छो त जाहिल जेको आहे उहो हिदायत जी राह ते हलण खां लवाईंदो आहे ऐं रहंदो वरी उहो पंहिंजो पाण खे वॾो सम्झंदो आहे ऐं तव्हांखे घटि करण जी कोशिशि कंदो आहे। उहे हेॾां होॾां जूं अजाइनि ॻाल्हियुनि पिया कंदा आहिनि। इन जे करे जेको जॾहिं बि तव्हां उन्हनि खे यानी कि हक़ या सच इन जी ॻाल्हि ॿुधाईंदो न त उन खां उहे लवाईंदा, उन्हनि खे फॉलो न कंदा। हिन जी इहो ई मतिलबु आहे। सम्झ वारी ॻाल्हियुनि खे संजीदा कोन वठंदा आहिनि, सीरियस न वठंदा आहिनि उन्हनि खे, ऐं उहे उन्हनि खे लवाईंदा आहिनि। पहिरीं सिट में इहो ई पैगाम। ॿी सिट में हक़ीक़ी मंज़िल माण्हुनि लाइ बुनियादी उसूल ॿुधायो वियो आहे। उसूल हाणे ॿी सिट कहिड़ी, कटर जनी अखियुनि में से कीअं न पिरी पसंदि, यानी कि कटर जनी अखियुनि में तमसील आहे, यानी कि जन जे अंदर में बदगुमानी हुजे, जन जे अंदर में बदगुमानी हुजे, उहे अलाह खे पसी नथा सघनि। हाणे जंहिंजे माण्हू जे अंदर में बदगुमानी हूंदी आहे त मतिलबु छा हूंदो आहे, उहो ॿियनि जे लाइ बुराई जेको आहे उहो सोचींदो रहंदो आहे, उन से ॿियनि सां साड़ हूंदो आहे, उनजे दिलि में दोखो ऐं फरेब हूंदो आहे। हाणे जंहिं दिलि में दोखो फरेब हुजे, ॿियनि सां बुराई हुजे, उहो ख़ुदा खे कीअं पसी थो सघे। वरी ख़ुदा खे पसण थोरो मां हिन ते उहो चवंदा आहियूं न त जेको आहे लफ़्ज़ तव्हां ॿुधो हूंदो, पंहिंजे रब जी जेका आहे न रज़ा हासिल करणु। जेकॾहिं मां अञा हिन खे एक्सप्लेन कयां, रब खे पिरीअ खे पसण यानी पिरीअ जी रज़ा हासिल करणु, पिरीअ जी रज़ा हासिल करणु। बाबा पिरी जी रज़ा कीअं हासिल करणु? मिसाल पिरी जी यानी तव्हां अहिड़ा थी वञो जो जीअं तव्हां चाहियो तव्हांजो पिरी ईअं ई करे, जो जीअं तव्हां चाहियो तव्हांजो पिरी ईअं करे। जॾहिं इंसानु अहिड़ो थी वेंदो न, पोइ उहो दुआ जे लाइ हथ घुरंदो त हुनजी दुआ क़बूल थींदी। जॾहिं दुआ क़बूल थींदी आहे, यानी जेको उहो बंदो चाहे थो त उनजो पिरी, उनजो ख़ुदा, उन जी विश, उन जी जेका तलब आहे उनखे माना इम्प्लीमेंट करे थो छॾे, पिरी राज़ी थी वञे, बिल्कुलु पिरी राज़ी थी वञे। ऐं जॾहिं उहो राज़ी थी वियो त पोइ असांजी ॿुधंदो। हो आहे न हिकिड़ो सचो बि आहे, शायदि इराक जो आहे या ईरान जो आहे, हिकिड़ो वॾो बुज़ुर्ग हो, आलिम हो। उन माना चवनि था त कॾहिं ज़िंदगी में को बि नंढो बि गुनाह न कयो हुयो ऐं हमेशह ख़ुदा जी जेका आहे उहो यादि में, हिन में ख़ुदा जे ॿुधायल उसूलनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो हो।
चई त हिकिड़े ॾींहुं उहो वाट ते वियो पिए त हिन जे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि जेका अटकी, ऐं उहा ॻाल्हि जेका हुजे उहा ख़ुदा खे, अहिड़ी ॻाल्हि हुजे जेका ख़ुदा खे पसंदि न हुई। पोइ रस्ते तां हिकिड़ो उठ बीठो, हुनजी साइड मां हिन क्रॉस कयो त उठ हिन खे लत जेका आहे ठोके करे छिके लत हई, पर ही पासो ॾेई बचाए वियो, पासो ॾेई बचाए वियो। ऐं जॾहिं बचाए वियो त अॻिते वियो ऐं अकेलाई में ख़ुदा सां मुखातिब थी करे चई, मां कोई ॾोह त कोन कयो जो मूंखे तव्हां हीअ माना, ख़ुदा चवंदो न त ख़ुदा जेका बि अज़ाब ॾे थो उहे असांजे पंहिंजे अमालनि जे करे आहिनि, हू नाहे चाहींदो त कंहिंखे अज़ाब ॾे। त पोइ ख़ुदा सां मुखातिब थी करे चए पियो, मां को एॾो बद माना कमु त कोन कयो, मूंखे हीअ लत छो लॻी? चवनि था हुनखे पंहिंजे हुन गैबी को इल्म जे हिसाब सां हुनखे आवाज़ आयो, चे तूं ॻाल्हि उहा सोची त सही न ज़हन में जेका ख़ुदा खे पसंदि न हुई। चे मां सोची त सही, पर मां हुन ते अमल त न कयो न। चे इन जे करे त तोखे उठ जी लत बि त लॻी त कोन न, तूं बचाए वे न पंहिंजो पाण खे। त यानी कि ख़ुदा खे पसंदि यानी उन दर्जे ते पहुची वञण जॾहिं ख़ुदा तव्हांजी ॻाल्हियुनि खे मञे, तव्हां जीअं चाहियो था ख़ुदा उहे करे। ही ख़ुदा खे पसंदि जो हिकिड़ो मिसाल हुयो। बदगुमानी हूंदे रब जो कुर्ब हासिल नथो करे सघिजे, इनखे चइबो आहे कुर्ब हासिल करणु। जॾहिं तव्हां उन दर्जे ते पहुची था वञो, रब खे पसी था वञो, रब तव्हांखे मिली थो वञे, तव्हांखे कुर्ब हासिल थी वञे। कुर्ब हासिल थियो त यानी कि सभु कुझु तव्हांखे मिली वियो। हाणे हिकिड़ो ॿियो रुख जेको तव्हांखे इहो किताबनि में कोन मिलंदो, मिसाल इन शहर जो ॿियो रुख, उहो मां पंहिंजी सम्झ जे हिसाब सां जेकॾहिं मां पेपर अटेम्प्ट कयां हा, इहो सुवाल ईअं अचे त मां इहो ॿियो रुख बि लिखां हा। हाणे जेको पिरी पसण आहे न, मां त चवां पिरी पसण खे इते जेका मतिलबु जेको शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारे चयो त उहो ख़ुदा खे सुञाणण जे लाइ चयो वियो आहे। ख़ुदा खे सुञाणण जे लाइ उन्हनि जे लाइ चयो वियो आहे जेके अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे ख़ुदा जे वजूद ते शक आहे, ख़ुदा जे वजूद ते शक आहे, त ख़ुदा वजूद गोया नथो रखे। उन्हनि जे लाइ पिरी पसण यानी कि उन्हनि जी अखियुनि में जेको आहे दुनिया जी खिलकत ते उहे गौर फिक्र करण त ख़ुदा जो वजूद रखे थो, यानी उन्हनि जी अखियुनि ते पर्दा आहिनि, आहे न, चए त कटर हुजनि अखियुनि में, उन्हनि जी अखियुनि ते शायदि अहिड़ो क़िस्म कटर लॻी वियो आहे जो ही दुनिया जी खिलकत, ही एतिरा पहाड़, इहे एतिरा गैलेक्सीज़, इहे एतिरा सितारा, एतिरा चंड आसमान, इन्हनि खे केरु हलाए थो पियो? जेकॾहिं उहे बिग बैंग थ्योरी जा जेकॾहिं इहे माना तव्हां ॻाल्हियूं मां त चवां दिलि खोले लिखो उन्हनि में। बिग बैंग जे थ्योरी जा जेके प्रोपोनेंट आहिनि, जॉर्ज लेमेचर आहे या जेके ॿिया उन्हनि खे मञनि था पिया, हिकिड़ी सिंगुलरिटी हुई, नंढड़ो मादो, उहो फटियो ऐं फटंदे फटंदे गरम हो, थधो थियो, दुनिया वजूद में आई। पर उन नंढड़ी सिंगुलर खे वजूद कंहिं ॾिनो हो? उहा सिंगुलरिटी जेका नंढड़ी सनी शइ जेका फाटी, उन्हनि में जेका एटमनि में पंहिंजी जेका हलचल आई, त उन्हनि खे हलचल ॾियण वारो केरु हुयो? ही गौर फिक्र नथा कनि, छो त हिन जी अखियुनि ते उहे पर्दा चढ़ियल आहिनि, उन्हनि जूं अखियूं कटर में ॾिसी नथा सघनि, इन जे करे नथा ॾिसी सघनि त हे जेका दुनिया जी खिलकत आहे हिननि मां कीअं सम्झंदा। मतिलबु हिकिड़ो ॿियो मां पहलू हिनखे पंहिंजे हिसाब सां सोचियो ऐं तव्हांजे साम्हूं पेश कयो, इहो बि तव्हां लिखी था सघो। उन खां पोइ अॻिलो बैत आहे, अॻिले बैत में पाठियूं जा न कजनि, पाठियूं जा न कजनि, रोई धोई अखिड़ियूं, जर कजर जन अखियुनि में, से कीअं पिरी पसंदि। हाणे हिते पाठियूं जो मतिलबु छा आहे? थोड़ा असांखे लफ़्ज़ जेकॾहिं हथ में अची विया त इहे असांजे लाइ अॻिते आसान थी पवंदो। पाठियूं यानी कि पाठणो, साफ़ करणु, पाठियूं पाठ मां निकितल आहे, त पाठियूं साफ़ करणु। जा माना जेकी, सफ़ायूं जेकी न कजनि माना न थियूं, यानी जन जी सफ़ाई न थी, धोई करे जंहिंखे साफ़ न कयो वियो। कीअं धोई साफ़ न कयो वियो? रोई धोई, ईअं न, ईअं न धोइणु, माना उन जे लाइ तव्हांखे वॾो रोइणो आहे, रोई अखियुनि मां लुड़क हारे करे उन शइ खे पाक करणो आहे। जंहिं उहे शयूं ईअं साफ़ न कयूं, जर कजर जन अखियुनि में,
हाणे वरी जर कजर छा आहे? हाणे जर कजर ॿई लफ़्ज़ गॾु गॾु इस्तेमालु थींदा आहिनि। जर कजर जो मतिलबु आहे चङो तोड़े ख़राब पाणी, माना हिन में हिकिड़ो चङो आहे, माना ॿई ज़िद गॾियल आहिनि, चङो ख़राब, नेकी बदी, ॿ माना आहिनि हिन जूं। भलो पाणी भी, ख़राब पाणी भी, नेकी भी, बदी भी। जर कजर जन अखियुनि में यानी कि हिते तमसील आहे अंदर में। जन जे अंदर में नेकी भी आहे, बुराई भी आहे, ॿई आहे, नेकी भी आहे, बदी भी आहे। से कीअं पिरी पसंद? नंबर ॿियो पोइ ते असां पढ़ी आयासीं शाह करीम बुल्डीअ वारो, माना उसूल पियो ॿुधाए पिरीअ खे पसण जा। पहिरियां हुते चई, पहिरें जेको हुयो त माना तव्हां तेसी ताईं नथा उनखे पिरी खे पसे सघो जेसी ताईं तव्हांजे अखियुनि में जेको कटर आहे, जेका बदगुमानी आहे, उहा ख़तम न कंदो तेसि ताईं नथा करे सघो। हाणे वरी ॿियो उसूल थो ॿुधाए, ॿियो उसूल थो ॿुधाए, ॿियो उसूल इहो थो ॿुधाए त जंहिं जे मन में भले नेकी आहे पर गॾो गॾु ज़री भी जेका आहे न, थोड़ी भी बदी भी अथसि न, त बि उहो पिरीअ खे पसी न सघंदो। हे उन जा उसूल आहिनि, शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारे जा उसूल आहिनि। त तव्हां उन सां मुतफ़िक़ हुजो चाहे न हुजो, ही उहो पंहिंजा उसूल पंहिंजी शाइरी में ॿुधाए थो। हवालो ही बैत, जेकॾहिं बैत लिखियल हुजे त ही बैत या ॾिनल बैत। ॾिनल बैत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे तड़ ॾाॾे। हाणे ॾिसो, मां हिते लिखत जो टोन मटायो आहे, मां डायरेक्ट जेको आहे शाह करीम बुल्डीअ वारे जो न चयो आहे। ॾिनल बैत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे तड़ ॾाॾे शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारे जो लिखियल आहे। शाह करीम खे सिंधी अदब जो पहिरियों असासी शाइर चयो वेंदो आहे। हिन खे अल्लामा मोहम्मद दाऊद पोटे सिंधी अदब जो चासिर सॼियो आहे। माना थोड़ी घणी तव्हां हुनजी ॾेई था सघो। बाक़ी हिन में अञा अॻिते तव्हां हिन जी जोड़ जक, ठीकु आहे, जोड़ जक जेका आहे उहा तव्हां करे था सघो। हाणे कजन पसन, हे वरी शाइर हो थी वियो, ठीकु आहे, ही शेर बैत हो थी वियो। सोरठो ऐं जेको आहे दोहो, इन ॿिन्ही जो मेलाप आहे। जॾहिं असां काज़ी कादन वारो कयो हुयोसीं हुन में इहे पढ़ियासीं मिसाल ज़रिए। त हिन में हैयत जे हिसाब सां ही हिंदी छंद विद्या जे उसूलनि में मुताबिक़ दोहे ऐं सोरठे जे मेलाप ते मुश्तमिल आहे। ईअं तव्हां हिन में लिखी था सघोसि। ॾुखियल लफ़्ज़नि जी माना उहा ई आहे। हाणे जर कजर जी माना लट ऐं काराण बि आहे। जेकॾहिं अखियुनि में तव्हां जिन में लट ऐं काराण अची वञे त बि तव्हां उहे ॾिसी न सघंदव। पर इते जेको मिसाल तव्हांखे वरितो वञिणो आहे त उहो जेका तमसील इहा आहे या नेकी ऐं बदी जे लाइ इस्तेमालु थियल आहे। हाणे असां जेकॾहिं अचूंसि सम्झाणी ते अचूंसि, अलाह साईं खे पसंदि लाइ बुनियादी उसूल हिते बि ॿुधायो वियो आहे त अलाह साईं खे कीअं पसी थो सघिजे, उन जो कुर्ब कीअं थो हासिल करे सघिजे, उन जी रज़ा कीअं असांखे मिली थी सघे। त उन जे लाइ असांखे पहिरियां त अखियुनि खे रोई धोई साफ़ कजे। यानी कि छा मतिलबु अखियुनि खे रोई धोई साफ़ कजे? यानी गुनहगार ज़िंदगी जेका आहे उन जे गुनहगार ज़िंदगी जे अंदर जे सुॾकनि ऐं नीर वहाइण ज़रिए ख़ुदा खां माफ़ी वठी ज़िंदगी खे साफ़ सुथरो बणाइजे। हाणे जेका पहिरीं लाइन हुई, पाठियूं जा न कजनि रोई धोई अखिड़ियूं, उहे अखिड़ियूं जेके रोई ऐं धोई करे साफ़ न कजनि, त माना इहो बि हिकिड़ो उसूल आहे ख़ुदा खे पसंदि जे लाइ। त पहिरियां तव्हां उन खां उहे साफ़ कयो। माना हिते धोअण मां छा धोऊं असां? छा असां कपिड़ा धोइजनि, थांव धोइजनि, छा धोइजनि? न, अंदर धोइजे। हा बाबा, अंदर धोआ कीअं? माना अंदर धोआ को सर्फ एक्सल जो मिलाए करे को अहिड़ो को ठाहे करे माना जग सर्फ एक्सल जो अंदर मां पियां, अंदर वञी करे मुंहिंजी जेका आहिनि स्टोमेक आहे, नंढो आंड्रो आहे, वॾो आंड्रो, उहे धोपिजी वञनि। न न, पंहिंजी ज़िंदगी जेका आहे, तव्हांजी ज़िंदगी जेको आहे, मन जेका जेका दिलि खे उहा काराण लॻी वई आहे, उहा काराण कीअं ख़तमु थींदी? तव्हां हो ॾिसंदा न त काराण को हिकु पाणी सां धोअण सां थोरी उनखे सर्फ में भिजाए करे रखो न। माना हिते बि उहो ई मिसाल आहे त उन जे लाइ दिलि ते जॾहिं ज़ंग लॻी वेंदो आहे, गुनाहगार ज़िंदगी गुनाह करे करे
जॾहिं उहा कारी थी वेंदी आहे त उन जे लाइ तव्हांखे नीर वाहिणा पवंदा आहिनि, तव्हांखे ॻोढ़ा वाहिणा पवंदा आहिनि, रब जी बारगाह में ओछकार ॾेई करे रोई करे पंहिंजे दिलि खे साफ़ करणो हूंदो आहे। दिलि पथर दिलि जेका आहे एफर्ट करणी पवंदी, सुॾका वाण करे पोइ माफ़ी वठी करे पंहिंजे दिलि खे जेको आहे उहो साफ़ करणो आहे। जर कजर नेकी सां गॾु जेकॾहिं उनजे अंदर में बदी आहे, बुराई हूंदी, त बि उहो रब खे पसी न सघंदो। हाणे हिते तव्हां लिखी था सघो, भले उहो इंसान वॾो जेको हुजे, क़ुर जो कारी हुजे, हदीस ऐं फ़िक़ह जो आलिम हुजे, भले हुनखे अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं डिग्रियूं हुजनि, पर जेकॾहिं अंदर में बदी बि हूंदसि न, तॾहिं बि चवंदा बकौल बकौल शाह अब्दुल करीम बुढ़े वारे जे, त हो रब खे पसी न सघंदो बकौल। हाणे इन जे करे त पोइ काज़ी कादर जो अची यादि आयो हूंदो न, कंज़ कुदूरी काफ़िया के कीअं न पढ़िया आहिनि, त उहो बि चवे पियो त भले इहे हुजनि पर उहो माना शइ ॿी आहे। अॻिते था हलूं। सॼण साए ते हेकड़ी जे थे अखियूं धार, अखियूं धार, सॼण साए ते हेकड़ी जे थे अखियूं धार, त कर सभ जमार ॾिठो सी न कॾहिं। हाणे हिन में सॼण सॼण जी माना कंहिं ॾे इशारो आहे? अलाह साईं ॾे इशारो आहे। साए ते माना का हिकु घड़ी, साए ते माना घड़ी, हिकिड़ी माना हिकु, जेकॾहिं सॼण हिकु घड़ी बि जिथे अखियूं धार, अखियुनि खां धार थिए, अखियुनि खां परे थिए, तकर, तकर जो मतिलबु आहे त जेकर आहे, त जेकर सभु जमार सॼी उमिरि सॼी हयाती ॾिठोसीं न कॾहिं, माना उनखे सॼी उमिरि असां न ॾिठोसीं, कॾहिं न ॾिठोसीं। हाणे हिते आहे न हो कहिड़ो कहिड़ो उहो जेको असां चवंदा आहियूं न, त तुम्हें एक पल भी अगर ना सोचूं ना तो जिंदगी जो है ना वो मौत लगती है। किया वो शायरा, वो कहती है बताओ क्या मेरे बिन जी सकोगे तुम, मेरी यादें मेरी आंखें भुला दोगे, तो मैं इस बात पर तो मैं कहता हूं कि कभी इस बात पर सोचा नहीं मैंने। हलो कोई ॿुधायो भला ॿुधायो थोड़ो। वो कहती है बताओ क्या मेरे बिन जी सकोगे तुम, मेरी यादें मेरी बातें मेरी आंखें भुला दोगे, तो मैं कहता हूं कभी इस बात पर सोचा नहीं मैंने, गर एक पल के लिए भी सोचूं तो सांसें रुकने लगती हैं। हाणे गर एक पल के लिए भी सोचूं तो सांसें रुकने लगती है, हे उहा ई ॻाल्हि आहे हिते। यानी तव्हांजो सॼण सां, तव्हांजो सॼण सां, तव्हांजो पिरीअ सां नातो अहिड़ो हुजे, माना उहो हिकु पल जे लाइ बि जॾहिं थी वियो न, चवंदा न जुदाई जी हिकु घड़ी बि जेका आहे उहा मौत बराबरि हूंदी आहे। जुदाई जी हिकु घड़ी गोया, जुदाई जो हिकु लम्हो गोया सदियुनि जो लॻंदो आहे। इहा ई ॻाल्हि का जेको आहे शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारो ॿुधाए थो पियो, त माना उहा हिकु घड़ी बि तव्हांखे परे नाहे थियणो। हाणे परे नाहे थियणो, ॾिसो कीअं सम्झाणी। हाणे सम्झाणी, तमसीली शाइरी जो कारीगर, ॾिसो हिते मां थोड़ा वरी लफ़्ज़ लिखिया आहिनि, थोड़ो यार इन मां सिखंदा हलिजो। मिसाल मां कीअं शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारे खे कीअं थो लिखां, तमसीली शाइरीअ जो कारीगर, ऐं तमसीली शाइरी कारीगरी तव्हां ॾिसो था न, ॻाल्हि कहिड़ी थो करे, इशारो काॾे थो करे। तमसीली शाइरीअ जो कारीगर शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारो ॾिनल बैत में पंहिंजो तजुर्बो बयान थो करे। हाणे थोड़ो हे सूफ़ियुनि जूं जेके आहिनि, सूफ़ियुनि ते जेके ग़ालिब हालतूं हूंदियूं न, उहे ॿ हूंदियूं आहिनि। हिन में बि इनशाला मज़ो ईंदो। सूफ़ी जेके हूंदा आहिनि उहे सालिक सॾियो वेंदो आहे उनखे, सालिक यानी कि सूफ़ी, ठीकु आहे सूफ़ी, ऐं सूफ़ियुनि जा नज़रिया असां पढ़ी चुका आहियूं, बार बार रिपीट करण जी ज़रूरत न आहे। हाणे सूफ़ियुनि जूं उन्हनि ते कुझु ग़ालिब हूंदियूं आहिनि हालतूं, हालतूं उहे ॿ हालतूं, हिकिड़ी आहे बसत आहे, ॿी कुशाद आहे। बसत लफ़्ज़ जी माना आहे ॻंढियल, ॻंढियल जीअं ॻंढ ॾिनल हूंदी आहे न, ॻंढ कंहिं शइ सां ॻंढियल, उहा हूंदी आहे ॻंढियल। ॿी आहे छोड़, बसत कुशाद, कुशाद यानी कि छोड़। जेके सालिक हूंदा आहिनि, जॾहिं उन्हनि ते जेका ग़ालिब हालत बसत वारी हूंदी आहे न,
उन्हनि में हुनखे सुरूर ईंदो आहे, उन्हनि में हुनखे महबूबत जूं जेके तजलियूं आहिनि उहे नज़र ईंदियूं आहिनि, ऐं हू करार में हूंदा आहिनि हिन में ॻंढियल में। पर उहा न ॻंढियल शइ छुड़ी पवे ऐं उहा उन ते हालत जेका उहा ग़ालिब थी वञे, कुशाद अची वञे, यानी छुड़ी पवे, यानी अलहदगी अचे। कंहिंसां ॻंढियल आहे? रब सां ॻंढियल आहे। उन में छोड़ अची वई, कुशाद अची वियो, त उहे सालिक बिस्मल थी पवंदा आहिनि, बिस्मिल जीअं। ऐं बिस्मिल जी माना छा आहे? अधु वढियल, अधु वढियल। बिस्मिल जी माना आहे अधु वढियल। ऐं तव्हां थोरो महसूसु कयो, जेको न माण्हू अधु वढियल हुजे, जंहिंजी निड़ी जेका आहे अधु वढियल हुजे, जंहिं बि जानवर जी, कंहिंजी बि, उन तां छा गुज़रंदो हूंदो? इहे हालत हुई सालिक जूं। इहा ई जेका हालत आहे हुते बयानु कई वई आहे। त चई त जेकॾहिं हिकिड़ी घड़ी बि मां रब खां पंहिंजो उहो जेको आहे न उहो ख़तमु कयां, त मां ईअं सम्झो इन वांगुरु ई आहियां। सॼी ज़िंदगी ॼण त मां हुनखे पातो ई न हुयो। जुदाई जी हिकु घड़ी मौत मिसल हूंदी आहे, जुदाई जो हिकु लम्हो सजन मिसल हूंदो आहे। हाणे मिसाल असां इन मां मतिलबु पंहिंजे हिसाब सां कढी था सघूं त दुनिया जी जेका बेलोस मज़ा आहिनि, रंगीनियूं आहिनि, उहे जेके न ख़ुदा जी यादि खे उन्हनि में, यानी दुनिया जी बेलोस मज़नि ऐं रंगियुनि में पंहिंजो पाण खे न विञाए वेझे, ख़ुदा जी यादि खे हिकु लम्हे लाइ बि न विसारणु घुरिजे। पंहिंजे वजूद में दिलि जी धड़कन जीअं ख़ुदा जी यादि हुजे पंहिंजी ज़िंदगी जी। हाणे हिते 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 मेन थोड़ियूं ॻाल्हियूं यार फिलासॉफिकल ॻाल्हियूं अथव, थोरो ॿुधिजो। ख़ुदा जी यादि हुजे, बाबा ख़ुदा जी यादि माना छा? मुंहिंजी दिलि छा, मां इहो सोचां पियो हर वक़्तु त ख़ुदा मूंसां गॾु आहे, ख़ुदा मूंसां गॾु आहे, ख़ुदा मूंसां गॾु आहे। भले मूंखे अचे नवीद जी मोबाइल अचे हथ खणी चोरी खणी करे खीसे में विझां, चवां त सही न मूंखे ख़ुदा यादि आहे। बाबा इहा मतिलबु न हूंदो आहे ख़ुदा जी यादि, न, हरगिज़ न। ख़ुदा जी यादि जो मतिलबु हूंदो आहे त पंहिंजी ज़िंदगीअ जे हर कमकार में ख़ुदा जी रज़ा लाज़मी हुजे। तव्हां जेको बि कमु कयो था न, त उन में हिकिड़े लम्हे लाइ सोचो त छा इन कम सां ख़ुदा मूंसां राज़ी हूंदो? जेकॾहिं ख़ुदा तव्हां सां उन कम में राज़ी आहे त तव्हां बिस्मिल्लाह कयो। अगरि ख़ुदा राज़ी न आहे तव्हांजे उन कम में, त उहो तव्हां कमु न कयो। इहा ख़ुदा जी यादि आहे। हाणे तव्हां इहा वञी करे अप्लाई कयो सॼी ते, ठीकु आहे, सॼी ते अप्लाई कयो। मिसाल मां कंहिंसां जेको बि को कमु कयां थो, सुभाणे मां जेको बि कमु कंदुसि, निंड मां उथंदुसि, तव्हां बि उथंदव, भला मां सुबुह जो उथी करे नमाज़ न पढ़ी, हिकिड़ो दिलि में सोचां त सही न, ख़ुदा खे त मां यादि कयां थो, पर छा ख़ुदा इन अमल सां मूंसां राज़ी आहे? जी न, राज़ी न आहे। इहा ख़ुदा जी यादि, असल में ख़ुदा जी यादि जी फिलासफ़ी आहे त उनखे गोया हर वक़्तु तव्हां उनजी ज़बान ते ख़ुदा 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 ज़िक्र 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 करण सां उहो न आहे। तव्हांजे अमली ज़िंदगी में, तव्हांजे कमकार में, उन में ख़ुदा जी जेका उहा झलक हुजे, ख़ुदा जी झलक, यानी ख़ुदा जी राज़पी हुजे, ख़ुदा राज़ी आहे या न आहे। इहो आहे ख़ुदा खे यादि करणु। अॻिते था हलूं, थोरो पाणी पी वठां, भला सम्झ में अचे थो त हाणे कमेंट्स कजो, थोरो ॻाल्हायो तव्हां बि। पाणी पी वठां। माइक लो क्यों ना तव्हांजी, अहमद भा एक्सेप्ट कजो। सर इन में ॿियो रुख इहो बि त थी सघे थो न, सिर्फ़ु मतिलबु इन में ख़ुदा जे अगरि असां न लिखूं त ॿियो इहो बि त रुख थी सघे थो न, शाइर मतिलबु पंहिंजे सॼण लाइ इहो चए थो त अगरि उहो मूंखां हिकिड़ो बि पल लाइ धार थिए थो त मतिलबु मूंखे मुंहिंजो साहु निकिरी थो वञे, या अहिड़ी, त ॿियो रुख इहो बि त थी सघे थो न।
अच्छा, हिन खां पोइ असां हलूं था नेक्स्ट ते। ही बैत ॾिसो, हियो न हाज़िर जन पिरी न अखिड़ियुनि में ठला डांढा सखणा हई जाड़ जीअं, हई जाड़ जीअं। हाणे हिते जेको आहे हियो जेको आहे, हियो माना के दिल, हियूं, हियूं यानी के दिलियूं, न माना न, हाज़िर माना हाज़िर, यानी दिलियूं हाज़िर न हूं, जन जूं दिलियूं हाज़िर न हूं। छा में हाज़िर न हूं इहो पोइ था ॾिसूं। पिरी न अखिड़ियुनि में, वरी उनजे अखिड़ियुनि में माना पिरी बि न हुजे, जन जे दिलनि में उहा शइ हाज़िर न हुजे ऐं जन जे अखिड़ियुनि में पिरी न हुजे, ॿ शयूं। उहे छा आहिनि? उहे ठला आहिनि। ठला यानी के अजाई आहिनि, उहे ख़ाली आहिनि, अजाई आहिनि। डांढा आहिनि, यानी के ठिकर जा थांव आहिनि जेके कचा आहिनि, दिले वांगुरु आहिनि। उहे अजाई आहिनि, उहे कचा आहिनि, ठिकर जा थांव आहिनि जेके पाइदार न आहिनि हूंदा, कम जा केतिरा न आहिनि हूंदा। ठीकु आहे, हिते इहा मुराद आहे। सखणा आहिनि, ख़ाली आहिनि, यानी जन जे दिलनि में हाज़िर न आहे ऐं जन जे अखिड़ियुनि में पिरी न आहे, उहे फुज़ूल माण्हू आहिनि, उहे डांढा आहिनि, उहे ख़ाली आहिनि, उनमें कुझु बि न आहे। हई जाड़ जीअं, जाड़ माना बेकार, फुज़ूल, हई माना हुया, आहिनि, हई जाड़ जीअं, उहे ईअं ई आहिनि जीअं फुज़ूल हुजनि, फुज़ूल आहिनि, सखणा हुजनि। मतिलबु छा? हाणे जेके सम्झाणी में अचूं असां त रब खां बेख़बर जेके माण्हू आहिनि, पंहिंजे परवरदिगार खां बेख़बर जेके इंसान आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी फुज़ूल आहे, उनजी अजाई आहे। जेकॾहिं हुननि खे पंहिंजे रब जी ख़बर न आहे, उन खां आशना न आहिनि, त उनजी ज़िंदगी जो मक़सदु जेको बेमक़सद ज़िंदगी आहे। उहे हियूं न हाज़िर जन, जन जे दिलनि में पिरी हाज़िर न आहे। हिते माना इहे कढबी, जन जे दिलनि में पिरी हाज़िर न आहे ऐं अखिड़ियुनि में बि पिरी न आहे। जन जे दिलनि ऐं अखिड़ियुनि में पिरी न आहे, यानी ख़ुदा न आहे, मन में ख़ुदा न आहे, अंदर में ख़ुदा न आहे, त उहो इंसान जेको आहे दुनिया जो फुज़ूल ऐं बेकार इंसान, फुज़ूल ऐं बेकार इंसान आहे। ठीकु आहे। हाणे पिरी जो वजूद पंहिंजे वजूद में हुजणु लाज़मी आहे। पिरी जो वजूद पंहिंजे वजूद में हुजणु, यानी कि उनजी तव्हांजी पिरी जो वजूद मुंहिंजे वजूद में हुजण जो मतिलबु छा आहे? मुंहिंजे वजूद ते, मुंहिंजी ज़िंदगी ते जेका मालिकी आहे, जेको मुंहिंजो वली आहे, जेको मूंखे ॿुधाईंदो तोखे हे करिणो आहे, हे न करिणो आहे। यानी असां अञा हूअं चवंदा आहियूं न दादा, जॉन इलिया जो शेर आहे, थोरो उनजी ॿुधिजो। खुद ही एक दर पे मैंने दस्तक दी, खुद ही एक लड़का सा मैं निकल आया। यानी जेको बि दर ते न दस्तक ॾिनी ऐं जेको निकिरी आयो न, चए त इहो जेको निकिरी आयो, इहो ई मां त आहियां न। ही जेको मुंहिंजो वजूद आहे, इहो मां न आहियां। उहो जेको साम्हूं आहे न, उहो ई आहे। जीअं चवंदो असां ॿई हिकु आहियूं, ईअं ई तव्हांजे पंहिंजे वजूद में ख़ुदा ईअं हुजे कि गोया तव्हांजे हर हिकु कमकार में, तव्हांजी हर हिकु ज़िंदगी जे उथण वेहण में उनजी रज़ा शामिल हुजे, उनजी राज़गी हुजे। ऐं जेकॾहिं न इहो कंहिं वजूद में ख़ुदा जी रज़ा खे शामिल करण वारो दर्स हासिल न कयो, उनखे इहा ख़बर न आहे, इहो उन ख़बर खां माना बेख़बर आहे। ख़ुदा को उनखे ज़िंदगी जो मक़सदु ॾेई करे हा उहो मोकिलियो आहे त तव्हां हर कमकार में ॾिसो त मुंहिंजी रज़ा आहे या न आहे। यानी अगरि उहा न आहे त उहो ख़ाली आहे, उहो फुज़ूल आहे, उहो अजायो आहे, उहो बेकार इंसान आहे। पिरी यानी छा? ख़ुदा। या वरी असां इहे चऊं त पिरी यानी कि असांजी मंज़िल, जंहिंखे असांखे हासिल करिणो आहे, यानी असांजो मक़सदु। ऐं ज़िंदगी त मंज़िल खां बग़ैर ज़िंदगी कहिड़ी आहे? ज़िंदगी जेका मक़सद खां बग़ैर हुजे त उहा कहिड़ी आहे? ऐं अञा ॿी ॻाल्हि जेकॾहिं थोरो ॻाल्हाइण में ॻाल्हियूं निकिरंदियूं त पोइ मुंहिंजे ज़हन में बि अची वेंदियूं आहिनि। ख़बर अथव, जेको इंसान पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु न आहे ठाहींदो न, ऐं इंसान जी ज़िंदगी जो मक़सदु छा आहे? रब जी रज़ा हासिल करणु, इहो सम्झण जो मक़सदु आहे। जेको माण्हू पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु न ठाहींदो न, पोइ दुनिया हुनजो मक़सदु ठाहींदी आहे। दुनिया मक़सदु ठाहींदी आहे।
ऐं दुनिया हुनजो अहिड़ो मक़सदु ठाहींदी आहे त हुनखे पंहिंजी हुन में जकड़े छॾींदी आहे ऐं उहो इंसान पोइ हुन सिधी राह तां हटी वेंदो आहे। इहा ई तलक़ीन करनि था पिया हिते त जेके न तव्हांजो जेको मक़सदु हुजे तव्हां उनखे पंहिंजी जेका आहे अंदर में पंहिंजी दिलनि में उहो मक़सदु तव्हांजो पिरीं खे हासिलु करणो आहे, पिरीं ताईं पहुचणो आहे, उहो तव्हांखे हुजे। ठीकु आहे। बाक़ी जेके जेकर इहो मक़सदु न अथसि, बाक़ी जेके बि ज़िंदगी जा कमकार करे थो, सख़्तु महिनतूं करे थो, ही कशाला करे थो, एतिरा ई जुस्तजू करे थो, सभु कुझु बेकार अथसि जेकॾहिं रब खे पसण खां बिना अथसि त, यानी हुनजी एतिरी सम्झ न आहे, पंहिंजे ख़ुदा खे नथो सम्झे, नथो ॼाणे, त पोइ इहे सभु शयूं अजायो अथसि। अॻिते हलूं था। उन खां पोइ आहे मजाज़ी मोहे। मजाज़ी मोहे कॾहिं वींदे निकिरी, मजाज़ी मोहे कॾहिं वींदे निकिरी, अखिड़ियूं तो ही मच्छणे वेही विसे। थोड़ा ॾुखिया लफ़्ज़ आहिनि पर एॾा ॾुखिया न आहिनि, सफ़ा सवला आहिनि। मजाज़ी यानी कि दुनियावी जेका फना थी वञे, दुनियावी जेका फना थी वञे, जेका ख़तम थी वञे। मोहे, हाणे मोहे लफ़्ज़ जी माना छा आहे? मोहे यानी कि जेका तव्हांखे आशिक़ करे, जेका तव्हांखे आशिक़ करे, जेका तव्हांखे लुभाए, आशिक़ करे, हीअ दुनियावी जेका तव्हांखे लुभाए, जेका तव्हांखे आशिक़ बणाए, कॾहिं वेंदे निकिरी, इहा वेंदे हली निकिरी वेंदी माना ख़तम थी वेंदे। मतां इहो सम्झे त जेका मजाज़ी शइ आहे, जेका बाक़ी रहणी न आहे, जेका फना थियणी आहे, या दुनिया वारी आहे, इहा ॾाढी ख़ूबसूरत आहे, इहा सुठी आहे, इन में मज़ो आहे, इन में लज़त आहे, इन में जेको आहे रंगीनियूं आहिनि दुनिया जूं, इहा तोखे पंहिंजो पाण ते आशिक़ बणाईंदी। पर यादि रखजांइ कॾहिं वेंदे निकिरी, इहा कॾहिं न कॾहिं वेंदे हली, इहा बाक़ी न रहंदे। अखिड़ियूं तो ही मच्छणे वही वसे, माना अखिड़ियुनि जो जेके अखिड़ियूं जेके तुंहिंजूं हिन मजाज़ी दुनिया खे ॾिसनि थियूं, मुछण यानी कि मुछण जो मतिलबु आहे मतां, वेही माना वेही, मतां वेही, विसे यानी कि एतबार करे, मतां एतबार करे वेही। हाणे एतबार कंहिं ते कंदो? हिन अखिड़ियुनि जेको ॾिठो, अखिड़ियुनि कंहिंखे ॾिठो? मजाज़ खे ॾिठो। ऐं मजाज़ जेको आहे दुनिया आहे, ख़ूबसूरत आहे, ऐं इन जी दुनिया जी ख़ूबसूरती नेचर तोखे लुभायो त तूं हुन ते आशिक़ थी पवे, पर तलक़ीन थो करे, दर्स ॾे थो त इहा जेका मजाज़ी दुनिया इन खां पासो कजाए। पासो छो कयूं? इहो बि सबबु ॿुधाए थो पियो त छो करिणो आहे। हाणे अॻिते हलूं था सम्झाणी, हे ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना तव्हांजे साम्हूं आहे सम्झाणी। मजाज़ी दुनिया खां पासो करे रूहानी दुनिया ते ज़ोर भराइण जो दर्स ॾिनल आहे हिन में। हाणे मजाज़ी इश्क खां बि पासो करिणो आहे। हाणे मजाज़ी खे मजाज़ मां वठण, तव्हां दुनिया बि वठो, इश्क वठो, बहरहाल जेको बि हुजे दुनियावी हुजे, मजाज़ी में उन खां पासो। बाबा मजाज़ी दुनिया छो? लुभाईंदड़ आहे, रंगीन आहे, लज़त भरी आहे, मज़ो ॾींदड़ आहे, पर इन खां पासो करियो। पासो छो पासो कयो? त इहा कॾहिं न कॾहिं छा थी वेंदी? ख़तम थी वेंदी। हाणे तलक़ीन थो करे, ऐं हिदायत थो करे, छा करी बुल्डीअ वारो? अखिड़ियूं तो ही मच्छणे वही विसे, मजाज़ी दुनिया ते मतां आशिक़ थी पवी, इहो सभु अखियुनि जो धोखो थी, ईअं न आहे जीअं तोखे नज़रे थो, इन ते मतां एतबार करे वेही। मजाज़ी इश्क हक़ीक़ी इश्क जे बरक्स हूंदो आहे, यानी उन जे उबतड़ आहे। मजाज़ी इश्क पाण ते फिदा कराईंदो आहे, हली पाण ते फिदा कराए पोइ ख़तम थी वेंदो आहे। ऐं ख़तम थींदो आहे, इहो पाण खां वधीक केरु कंहिंखे ख़बर त मजाज़ी इश्क ख़तम थिए थो नथो थिए? हा, ठीकु आहे, ख़तम थी वेंदो आहे। ठीकु आहे। ऐं हक़ीक़ी इश्क उहो हूंदो आहे जेको बाक़ी रहंदो आहे। ठीकु आहे। हाणे एतिरी हिन में खोड़ आहे सम्झाणी। दुनिया जी रंगीननि में, हिन हुन में, मतिलबु इहो तव्हां वठी था सघो त माण्हू गुम न थी वञे, ऐं
उन्हनि खे पंहिंजो मक़सदु न बणाए, छो त इहे शयूं जेके न वक़्ती आहिनि, अॼु आहिनि सुभाणे कोन हूंदियूं, इहे ख़तमु थी वेंदियूं। पर हिकु अहिड़ी ज़ात आहे जेका हमेशह रहंदी, बाक़ी रहंदी, जेका तव्हांखे हर ज़माने ऐं मकान में तव्हां सां गॾु गॾु हूंदी। त उन सां तव्हांखे जेको आहे उन सां ई तव्हांखे पंहिंजो रब जोड़णो आहे। उन खां पोइ आहे ॾाढो प्यारो शेर आहे, बैत आहे बि, धकी धात पियो, धकी धात पियो, हींअड़ो लोह संडाण जीअं, हींअड़ो लोह संडाण जीअं, संभारे खे सजणे विरची तां न वियो, विरची तां न वियो। धकी यानी कि धक, धक हणणु, जेको धक हणंदा आहियूं। हाणे उहो लोहार ॾिसंदा न, लोहार जेको हूंदो आहे उन जे अॻियां संदाण पई हूंदी आहे। संदाण यानी कि उहो लोह जो टुकड़ो पियो हूंदो आहे, मिसाल हे टुकड़ो अथसि, हिन ते वरी ॿियो लोह रखंदो ऐं उन खे पियो पोइ उन सां उन सां हथोड़े सां धक हणंदो आहे, हुनखे ॻाढ़ो करे पघराए पियो धक हणंदो आहे। धकी हाणे हिते जेको धात ओ आहे न, धात, हाणे हिनखे धातु ॾे न वठी वञिजो, त माना धातु यानी कि लोह वग़ैरह न, धात पियो यानी कि आदत पइजी वई। हिते धात जो जेको मतिलबु आहे उहा आदत आहे, आदत। धकी माना धक हणंदे हणंदे आदत पइजी वई आहे। कहिड़ी आदत पइजी वई आहे? हींअड़ो लोह संडाण, मुंहिंजी दिलि जेका आहे न, ईअं थी लॻे दिलि, हीअ मिसाल हीअ जेका आहे उहा दिलि पई आहे, लोह जी संडाण ते पई आहे ऐं इन खे धक लॻनि था पिया, धक लॻनि था, पर इहा धक खाई खाई इन जी आदत बणिजी वई आहे धक खाइण। संभारे खे सजणे विरची तां न वियो। हाणे जेको विरची आहे, विरची माना तंग थी वञणु, बेज़ार थी वञणु, यानी सजणनि खे संभारींदे संभारींदे तोड़े जा इहा धक थी खाए पई, हर हर धक थी खाए, पर पिरनि खे संभालींदड़ संभार पिरनि खे यादगिरी मां बेज़ार न थी आहे, पर इहा आदत बणिजी वई अथसि धक खाइण, मुश्किलातूं ॾिसणो, लाहा चाढ़ा ॾिसणो, जेके परेशानियुनि खे मुंहुं ॾिए थी, पर पिरीअ जी ज़ात खे कॾहिं बि जेका आहे न उहा नथी छॾे, यादि खे नथी विसारे। उमेद थो कयां त थोरो घणो सम्झ में अची वेंदो। हाणे तशरीह ॾिसूं असां अंदरि। शाह अब्दुल करीम बुल्डीअ वारो दिलि बाबति ॿुधाए थो, जहिड़ीअ तरह लोहार जी संदाण ते धक पियो सहंदो आहे, तहिड़ीअ तरह असांजी दिलि बि सॼणनि यानी कि अलाह खे संभारींदे सदमा थी पई सहे, सदमा थी पई सहे, ऐं उन्हनि सदमनि ऐं धकनि जी आदत पइजी वई आहे। इन करे उहा सजणनि खे यादि कंदे दर्द सही बि तंग ऐं बेज़ार नथी थी, ऐं वरी खेसि पई थी संभारे। मतिलबु छा आहे? मतिलबु त इश्क जी राह में, हक़ीक़ी इश्क जी राह में तव्हांखे हज़ारे तकलीफ़ूं ईंदियूं, तव्हांखे हज़ारे तकलीफ़ूं ईंदियूं, तव्हांखे ॾुख मिलंदा, तव्हांखे आज़माइश जी घड़ियुनि मां तव्हांखे गुज़ारियो वेंदो। तव्हांखे यादि आहे, मिसाल यादि आहे त हज़रत इब्राहिम खे साईं पैगाम मिलियो त वञ बीबी सारा खे वञी करे हिकिड़े सहरा में छॾे आ। आज़माइश आहे न, आज़माइश आहे। छॾे आयो, रब जीअं तुंहिंजी रज़ा, तोसां इश्क कयो आहे, जीअं तूं चाहींदे ईअं थींदो। हाणे केरु बयाबान सहरा में पंहिंजी घर वारी खे अकेली छॾे अचे? ऐं इब्राहिम जेका प्यारी शइ थी उनखे ज़िबह कर। हा इस्माइल हाज़िर आहे, बाबा तकलीफ़ त थिए थी न, छा इहे उन जी दिलि ते इहे धक न हुया? पर छा उन इहे मिसाल तव्हां जेकॾहिं अचे त इहो तव्हां मिसाल ॾेई था सघोसि त ऐं रब भले असांजी जेका इहा असां जेके तूं आज़माइशूं वरितियूं, जेके असां तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं था, मुंहुं ॾियूं था, बसि तॾहिं बि असां तुंहिंजी जेका आहे नाले खे तोखां रब त पंहिंजो जेको नातो आहे उहो टोड़ियो न आहे। ठीकु आहे न? विरची न थिया आहियूं असां, तंग न थिया आहियूं, बेज़ार न थिया आहियूं असां, ख़ुशी ख़ुशी सां तव्हांखे यादि था कयूं पिया। इहो मिसाइल हज़रत इब्राहिम वारो बहितरीन आहे हिनखे, हिन जी जेका आहे एक्सप्लेनेशन में लिखण लाइ। मुंहिंजे ख़्याल में ही आख़िरी आहे, बाक़ी कुझु ॿिया बि आहिनि, न ही आख़िरी न आहे, अॻिते उन्हनि खे बि ॾिसंदासीं। आयो त सही न सभई? हा आयो।
ठीकु आहे। हाणे चवे थो त मुठ भीड़ियाई भली, मुठ भीड़ियाई भली जे उपटी त वाव। हे सवलो अथव, थोरो सम्झो सवलो थी पवंदो। मुठ भीड़ियाई भली जे उपटी त वाव, जे पधर पई ॻाल्हिड़ी त छॾे वञे साव। हाणे मुठ भीड़ियाई यानी कि बंदि थियल, असां जेका हथ जी जेका हथ जो आङिरियूं मिलाए करे मुठ ठाहींदा आहियूं, इहा जेकॾहिं बंदि हूंदी न त इहा भली आहे, इहा बंदि आहे त भली आहे। जे उपटी यानी कि ज़ाहिर थी, खुली खुली, जेकॾहिं इहा खुली न त इहा वाव आहे। वाह वांगे माना फैलिजी वई, हेॾे होॾे वई, ठीकु आहे। जे पधर पई ॻाल्हिड़ी, पोइ जेका इहा मुठ में असांजी में जेका ॻाल्हिड़ी बंदि थियल हुई न, जेको राज़ हुयो, राज़ जेको हुयो, उहो राज़ जेकॾहिं खुलियो त उहो वाव बणिजी वियो। वाह माना हर पासे फैलिजी वियो। पधर पई, पधर ते यानी कि पधर पई यानी ज़ाहिर थी, ज़ाहिर पधर अंगण जेको हूंदो आहे ज़ाहिर, चौवाटियो ज़ाहिर, ॻाल्हिड़ी त छॾे वञे साव। साव यानी कि मज़ो, उन ॻाल्हि जो, उन राज़ जो उहो मज़ो ई ख़तम थी वेंदो जॾहिं तव्हां उनखे खोलियो। यानी हिन में शाह करीम बुरड़ीअ वारो सीक्रेसी जी अहमियत थो बयानु करे। को तव्हांखे अगरि को राज़ तव्हांखे ॿुधाए थो, या तव्हांजे अंदर में को राज़ आहे, त उन राज़ खे तव्हां कीअं जेको आहे उनजी तलक़ीन करे थो, त उनखे अहिड़े तरीक़े सां यानी कि असांखे बाख़बर बि करे थो त इहो जेकॾहिं हीअं थियो त पोइ हीअं थींदो। ॾुखियनि लफ़्ज़नि जी सम्झाणी, ॻाल्हियुनि जो राज़ रखण जो इन में दर्स आहे। राज़ जी पासदारी करणु घुरिजे। ॻाल्हि खोले त वाव जीअं हर तरफ़ पहुची वेंदी, ॻाल्हि खोलबी त वाव जीअं हर तरफ़ पहुची वेंदी। जेके राज़ खुली वेंदा आहिनि उन्हनि में पोइ उहो मज़ो न आहे रहंदो। हाणे तव्हां हिते थोरो पंहिंजे हिसाब सां अंदाज़ो लॻायो त हिते राज़ में कहिड़ो फ़र्क़ु, माना कहिड़ी मुराद वरिती आहे हिन शाह अब्दुल करीम बुरड़ीअ वारे। राज़ में मां तो सम्झां ते ख़ुदा जी यादि, जेका ख़ुदा जी यादि तुंहिंजे दिलि में आहे न, उहो उनखे तूं बयानु न कर पियो ॿियनि जे आॾो। उहा ख़ुदा जी जेका तुंहिंजी ज़िंदगी में जेको ख़ुदा जी रज़ा शामिल आहे न, त उनजी जेको आहे उनजो ॾेखाव न कर, उनखे राज़ ई रखण ॾे, न त उहो मज़ो वेंदो हलियो। इबादत जो उहो मज़ो, उहो इबादत जो मज़ो वेंदो हलियो। बसि इन खां वधीक कुझु बि कोन्हे को। अॻिते था हलूं, आख़िरी पेज आहे। छा लिखियो? नेकी कर दरिया में डाल। हाँ बिल्कुल। राज जो कुछ हो बता भी देना, जब वो हाथ मिलाए तो दबा भी देना। हाँ, राहत इंडोरी, वो हरकती आहे, राहत इंडोरी हरकती आहे न, हुयो हरकती हुयो। ठीकु आहे। हाणे यार राहत छा ॻाल्हि की न, वरी असां मौज़ू खां हटी वेंदासीं। जॉन इलिया जो यार हुयो, दोस्त हुयो, त असां बि जॉन साहब जा परस्तार आहियूं, त पोइ वरी ॻाल्हियुनि में वेंदासीं। लिया जे जाॻंदे मन में सुते पिण सही, जे जाॻंदे मन में सुते पिण सही, मन पिरिया नेई ॿगियो पाण ॻरे। कमाल जी हिते जेका आहे न, कमाल जी तशबीहूं, कमाल जी तमसील पेश थियल आहे। जेके सिंधी लिटरेचर जा आहिनि शागिर्द, उहे हिननि मां थोरा अंदाज़ो लॻाईंदा वञनि त कहिड़ा मौज़ूअ थो करे, कीअं थो करे। जे जाॻंदे मन में, जेके जाॻंदे जाॻूं था पिया, सुतल न आहियूं, उहे मन में आहिनि, दिलि में आहिनि। जे जाॻंदे, जेकी जाॻंदे बि असांजे दिलि में आहिनि, सुते पिण सही, असां सुम्हूं त बि उहे, निंड में बि तूं, ख्वाब में बि तूं, जाग में बि तूं। बाबा हे छा आहे? तूं ईअं सम्झ मूंखे पाण वटि क़ैद करे छॾियो आहे, काबू करे छॾियो थी, पाण वटि को पाण सां गॾु मूंखे को ज़ंजीर में ॿधी करे तूं पाण वटि रखी छॾियो आहे, जो मां तोखां परे वञा ई नथो पियो न। सुम्हां थो बि तुंहिंजो ख़्यालु, जाॻां थो बि तुंहिंजो ख़्यालु, ख्वाबात बि तुंहिंजो ख़्यालु। छो? इहो इन जे करे त को अहिड़ो जादू मूं ते कयो थी, अलाए छा में तूं जकड़े करे पाण वटि रखी छॾियो आहे। इहा ई ॻाल्हि
शाह करीम बुरड़ीअ वारो चवे थो जे जगंदे मन में जेके जागंदे दिल में आहिनि सुतर निंड में बि उहे ई आहिनि मन पिरियां नेई। हाणे ॾिसो नेई मन मन माना दिल पिरियां माना पिरी नेई नेई जी मतिलबु हूंदो आहे वठी वञणु वठी वञणु। हाणे माना कयोसीं यानी दिल पिरी वठी वियो आहे हाणे दिल पिरी वठी वियो त इन जी नीलामी कंदो ईअं न विकिणंदो दिल खे न बाबा न। ठीकु आहे ॿुधो ॻाल्हि ॿुधो मन पिरियां नेई दिल जेको आहे उहो मुंहिंजो पिरी वठी वियो आहे। हाणे ॿगियो ॿगियो ओ तव्हां ॾिठो हूंदो जेके दरिया ते जेके न ॿेड़ी जेका हूंदी आहे दरिया ते आया ही ॿेड़ी हिते काए आया ही ॿेड़ी पाणी में हूंदी आहे हिते हिकिड़ो लॻल हूंदो अथनि जो किलो हिन ॿेड़ी में हूंदो आहे रसो उहो रसो हुन किले सां ॿधंदा आहिनि ताकी हीअ ॿेड़ी काॾे हेॾे पाणी में हली न वञे बेवार उहो ॿगियो उन खे चवंदा आहिनि उन खे माना ॿगियो यानी की ॿधी छॾणु कंहिं वटि ॿधी छॾणु केॾी तमसील ॾिए थो त मन दिल त पिरी वठी वियो वरी ॿधी छॾियईं पाण ॻरे ॻरे माना वटि पाण वटि जीअं ॿेड़ी खे ॿधबो आहे ईअं दिल खे पाण वटि ॿधी छॾियईं। हाणे असांजो मन काॾे हेॾे बि नथो वञे होॾे बि नथो वञे ॿेवार मन लॻे ई नथो बसि जेको आहे उहो ई आहे जंहिं वटि असां ॿधल आहियूं पोइ चाहे निंड में हो असां चाहे जाग में हो चाहे सुतल आहियूं असां उते ई आहियूं। उम्मीद थो कयां त इन मां ई असांखे तशरीह मिली वई हूंदी। हे ॾुखियनि जी लफ़्ज़नि जी माना उहा ई जेका तव्हांखे ॿुधाई सम्झाणी हर वक़्तु महबूब जे ज़िक्र ऐं फ़िक्र में रहणु बाबा हर वक़्तु महबूब जे ज़िक्र ऐं फ़िक्र में रहण जी जेका हिन में पैगाम मिले थो फुल कब्ज़ो आहे। हा एतिरे क़दुरु उन जी यादि में जो जाग हुजे या निंड ख़्याल महबूब जो ई हुजे ख़्याल में ईअं छो बाबा शाह साहब ॿुधाए थो त छो त मन खे महबूब पाण वटि क़ाबू करे रखियो आहे ईअं ई जीअं ॿेड़ी खे ॿग हणी सोघो कयो वेंदो आहे अहिड़े तरीक़े सां असांजो मन उते आहे त हर शइ असांजी यानी के मतिलबु छा मतिलबु त इंसान जो जेको रबितो आहे राबितो आहे पंहिंजे रब सां हुजे उन रबत खां आज़ादी कॾहिं बि न हासिल करे आज़ादी कंदो त हलियो वेंदो दुनिया जे माना दुनिया जे जेके ही छोलियूं आहिनि दुनिया जो जेको ही समुंड आहे दुनिया जो ही जेको दरिया आहे उन में गुम थी वेंदो पंहिंजो रबितो उहो ॻंढियल हुजेसि भटकी वेंदो बिल्कुलु दुनिया जो रब्त इंसान खे गुमराही ॾांहुं वठी वेंदो धिकींदो रहंदो इन जे करे पंहिंजो जेको ॻंढापो आहे पंहिंजो रसो आहे पोइ उहो उन रसी सां वठी छॾियो उन सां ॿधी छॾियो हिते तव्हां हुनखे बि आणे था छॾियो न त आहे जेका आहे ख़ुदा जी रसी खे मज़बूती सां पकड़ियो। ही हुयो असांजो अॼु जो लेक्चर। हाणे मां रिकॉर्डिंग खे कयां थो बंदि।